हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असांजो जेको मेन पंहिंजो कमु आहे प्रोफेशनल वीडियोग्राफी एंड फोटोग्राफी जो, सो असांखे अॼु हुयो इवेंट हुयो असांजो कुंदन रेस्टोरेंट में। ऐं कुंदन रेस्टोरेंट में फैमिली हॉल में जेको आहे निकाह हुयो, ऐं निकाह खां बाद में कपल शूट हुई कुंदन लॉजिस में। जीअं ई असां अंदरि हॉल में एंटर थियासीं त माशाल्लाह ख़ूबसूरत व्यू हुयो, ज़बरदस्त जेको आहे त अंदरों जो सेटअप थियल हुयो। माशाल्लाह 20-25 माण्हुनि जो सेटअप हुयो, ज़बरदस्त। हिते जेको आहे त निकाह जी सेटिंग थियल हुई ऐं कपल शूट जेको आहे त कुंदन लॉजिस में हुयो। जेकॾहिं तव्हांखे बि 4K वीडियो रिकॉर्डिंग एंड 4K डिजिटल एल्बम वग़ैरह तव्हांखे बि शूट कराइणा आहिनि, ठाराइणा आहिनि, त तव्हां राब्तो करे सघो था वहीद 4K स्टूडियो ते। जेकॾहिं तव्हां फेसबुक ते सर्च कंदो तव्हां वटि अची वेंदो, यूट्यूब ते सर्च कंदो अची वेंदो, जेको आहे त गूगल मैप ते सर्च कंदो अची वेंदो। हेठि तव्हां वटि नंबर ईंदो हूंदो, तव्हां हुन ते कॉन्टेक्ट करे सघो था। सो असां पंहिंजी हिते शूट कईसीं। शूट करण खां बाद में असांजो लॻी वियो डिनर, जेको पार्टी वारनि चयो दादा डिनर करिणो आहे। सो असां सां गॾु आहे इरफान भाई, जेको असांजो प्रोफेशनल फोटोग्राफर आहे। सो असांजो दोस्त, असांजो भाउ अब्दुल्ला भाई असां सां गॾु आहे। डिनर कयोसीं, झटि हाल अहिवाल कयोसीं, कचहरी कईसीं। उन खां बाद में जेको आहे त वरी निकिरी पियासीं असां कुंदन लाउंज जी तरफ़। उते वञी करे कपल शूट कईसीं। सो टाइम बि ओवर थी वियो। उन खां बाद में असांजी वापसी थी वई पंहिंजे घर जे तरफ़ राति जो 1:30 बजे।